बडाणी में नामालूम हथियारबंदनि जो भते लाइ ॻोठ मथां मुबैना फायरिंग। ॻोठाणनि जो एहतजाज। ख़बर मूजिब बडाणी मियाणी थाणे जे हद ॻोठ रहीम बख्श भुट्टो में नामालूम हथियारबंदनि जो भते लाइ ॻोठ ते मुबैना फायरिंग। ॻोठाणनि जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज। उन मौक़े ते सांवलो भुट्टो, अब्दुल मजीद भुट्टो, अब्दुल अज़ीज़ भुट्टो, नबी बख्श भुट्टो, गुलहसन भुट्टो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां ग़रीब मिसकीन पोरियत हारी आहियूं। जवाबदार शौकत भुट्टो, वज़ीर अहमद भुट्टो, अब्दुल वाहिद भुट्टो वक़्तन ब वक़्तन भते लाइ ॻोठ मथां फायरिंग कंदा रहनि था ऐं हुननि चयो आहे त 10 ॾींहं अॻु उन्हनि साॻियनि जवाबदारनि रस्ते वेंदे असांजे पीरसन सांवलो भुट्टे खे फायरिंग करे ॾिनी, जंहिं में हू जवाबदारनि जी फायरिंग में गोलियूं लॻण करे सख़्त ज़ख़्मी थी पियो। हुननि चयो आहे त वरी गुज़िरियल राति जवाबदारनि भते लाइ ॻोठ मथां 1 कलाक ताईं फायरिंग कई। पुलिस खे बर वक़्त इतला करण बावजूद पुलिस का बि कार्रवाई न कई आहे। हुननि IG सिंध, DIG लाड़काणे ऐं SSP कश्मीर खां मुतालबो कंदे चयो आहे त ॻोठ मथां हमिलो कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।